जमायत उलमा इस्लाम ज़िले सखर के अगवान मौलाना मोहम्मद साले की अगवानी में ठिकराड़ की मेन चौक पर अमुन की बहाली के लिए एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। वधीक एहतजाज कंदड़नि खां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ते अमांखे मालूम हुजणु घुरिजे त हिकिड़े ॾिघे अरसे खां क्राइम रेशो सखर में तेज़ी सां वधी वियो आहे। सूरत हाल इहा आहे त लाक़ानूनियत इन हद ताईं वधी वई आहे त क़ौमी शाहराऊं गैर महफ़ूज़ आहिनि, मोटरवे गैर महफ़ूज़ आहे, माण्हुनि खे सरेआम फुरियो लुटियो थो वञे। ऐं अमां हैरान थींदो त गुज़िरियल 8-10 ॾींहंनि में 6 माण्हुनि खे सखर ज़िले में क़तल कयो वियो आहे। बलूचिस्तान खां बीमार जेके आहिनि उहे हलनि था इलाज जे लाइ सखर अचनि था बुगटी बिरादरी जा, ऐं उहे बलूचिस्तान जा ज़िला क्रॉस कनि था, महफ़ूज़ आहिनि। जेकबाबाद में अचनि था महफ़ूज़ आहिनि, शिकारपुर पहुचनि था महफ़ूज़ आहिनि। जॾहिं सखर अचनि था त उनखे टारगेट करे उनखे क़तल कयो थो वञे ऐं पंहिंजी दुश्मनी पाड़ी थी वञे। दुश्मनी जो सबबु ॼाणाए थो वञे त उनजी का पुराणी दुश्मनी आहे बलूचिस्तान में, त छा बलूचिस्तान जे दुश्मननि पाण जे लाइ सखर खे ई उन्हनि महफ़ूज़ जॻह सम्झो जिते अची ॾुआरी ॾोह करनि था। इन लाक़ानूनियत जे ख़िलाफ़ असां मैदान ते आहियूं। पहिरियों मुतालबो इहो आहे त अमुन जी बालादस्ती थियणु घुरिजे ऐं ॿियो मुतालबो असांजो सिधनि सादनि लफ़्ज़नि में इहो आहे त जेके क्राइम थी चुका आहिनि उनजी रिकवरी हुजणु घुरिजे। जेकॾहिं ग़रीब जी कुल काइनात उनजी जमा पूंजी डगी आहे, मेह आहे, बाइक आहे, उनखे तव्हां घटि था सम्झो, पर उन ग़रीब खां पुछो जंहिंजे घर मां चोरी थी, जंहिंखां पुरियो वियो ऐं उन ग़रीब जे लाइ उनजी केतिरी अहमियत आहे। असां चाहियूं था त क्राइम जी वसूली बि थियणु घुरिजे ऐं क्राइम ते कंट्रोल बि थियणु घुरिजे। हिते असां वटि पुलिस जी दावा आहे त असां वटि अगवा कुझु आहे ई कोन। मां अव्हां खां पुछा कयां थो त छा प्रिया कुमारी संगरार मां अगवा कोन कई वई? छा हुनखे 4 साल जो तवील अरसो कोन थियो आहे? छा हुन ते GITs कोन ठहियूं? ऐं सभु कुझु थियण जे बावजूदि हिन वक़्त ताईं उनजो अतो पतो कोन्हे। उनखे ज़मीन गिरी वई या आसमान झपे वियो ऐं हिन वक़्त ताईं पुलिस जी एजेंडा में त हाणे उनजो अगवा जो केस बि शुमार कोन थो थिए। इन सूरत हाल में असां हिन मूवमेंट खे शुरू कयो आहे ऐं असांजी तारीख़ जो 4थों प्रोग्राम आहे ऐं अॻिलो शेड्यूल असांजो मुसलसल हलंदो। 31 जनवरी ताईं पहिरियों मरहलो आहे ऐं उनखां बाद अॻिले मरहले जो अनाउंस कंदासीं। बहरहाल अमुन जे क़याम ताईं असांजी तारीख़ जारी। उलमा इस्लाम ज़िले सखर जी तरफ़ खां ठिकराटो में हिकु वॾो एहतजाजी मुज़ाहिरो। इन एहतजाजी मुज़ाहिरे जो मक़सदु इहो आहे, बुनियादी मुतालबो इहो आहे त अमन व अमान खे बहाल कयो वञे। अमन जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि जी जान, माल, इज़त ऐं आबरू महफ़ूज़ हुजे। लेकिन अफ़सोस इहो आहे त राति त ठहियो पर ॾींहं जो बि माण्हुनि जी चौधीवारी महफ़ूज़ कोन्हे। ॾींहं ॾिठे जो चोरियूं थियनि थियूं। असां मुतालबो इहो कयूं था त चोरियुनि जी रिकवरी कई वञे, जराइम जी रिकवरी कई वञे, अमन अमान खे फ़ाल ऐं बहाल कयो वञे। जमियत उलमा इस्लाम ज़िला सखर जे हुकुम मुताबिक़ मुसलसिल रैलियूं अमन बहाल करो रैलियूं थींदियूं अॼु ठिकराटो शहर में पहुती आहे। असांजो साफ़ शफ़ाफ़ मुतालबो आहे त अमन फराहम कयो वञे, असांखे अमन खे बहाल कयो वञे, बदअमनी खे ज़ाब्तो आंदो वञे, बदअमनी ते ख़ात्मो आंदो वञे। असां इहो साफ़ मुतालबो कयूं था। अगरि असांजो मुतालबो न मञियो वियो त इंशाअल्लाह अॻियां जेको क़यादत जो हुकुम हूंदो असां उन लाइ अमल खे लबई कंदासीं। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु आहे त जेसिताईं अमन अमान बहाल न थींदो तेसिताईं असांजो ही एहतजाज जारी रहंदो ऐं 31 जनवरी ते हिकु वॾो एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। कैमरामैन करम अली, मातम सां गॾु मीर हसन मंगी, कोशिश डिजिटल न्यूज़, ठिकराटो।